गुज़िरियल चंद जुमन का तवाजी खिदमत में नमाज के हवाले से अर्ज करे रहो आहियां। बार बार तवाजी खिदमत में नमाज के बारे में अर्ज करे रहो आहियां तो जी असी नमाजी थी वञूं, असांजो मस्जिदूं आबाद थी वञनि। अज भी असांजी ॿाराड़ियुनि जी हालत इहा है। ॿाराड़ी त परे जी ॻाल्हि आहे, ता मूं वटि ही शहर जी मस्जिद आहे न, ही तव्हां हितां खां ॾिसो, ही घर साम्हूं हेतिरा घर, हेतिरा हिन पासे घर, पोइ पासे हेतिरा घर, 5 खां 7 माण्हू हूंदा आहिनि इशा जी नमाज़ में। फजर जी नमाज़ 5 माण्हू, पर उन ई टाइम ते तव्हां वञो हलिया बाज़ार में, तव्हां कंहिं बि दुकान ते, आम दुकान त परे जी ॻाल्हि आहे, जेके वॾियूं दुकान आम तव्हां मोची वटि वञी बीहो न त तव्हांखे 15-20 मिंट खां पोइ वारी मिलंदी। तव्हां नाई वटि वञी बीहो त तव्हांखे अधु कलाक मुने कलाक खां बाद में वारी मिलंदी। सब्जी जी दुकान तां रुगो तव्हां सब्जी जी रेड़ी तां सब्जी ख़रीदण जे लाइ बीहो, या फ्रूट जी रेड़ी तां फ्रूट ख़रीद करण जे लाइ बीहो, तव्हांखे 10 मिंट 5 मिंट 7 मिंट इंतज़ार करणो पवंदो। एतिरी दुनिया आहे, पर अल्लाह जा घर वीरान। नतीजो बाजार आबाद, अस्पताल आबाद, धागन फिरन वारन जा तड़ा आबाद। मानू पांजन परेशानियों में मज़ारों ते वनी तवा दिसो त दुनिया लथी पई आ। हु शौक में कोन लथल आ त असां ज़ियारत ते आया आहियूं समूरा पांजन परेशानियों में। बाबा फलाणो न्याणी के जिन्ना, फलाणो बाबा पुत्र बीमार आ, बाबा फलाणो बाबा नौकरी नथी मिले, बाबा तू की आयो आई सा औलाद कोने, बाबा तू की आयो आई से कारोबार खराब, बाबा तू की आयो आई से बनी जो केस फाथल आ, बाबा तू की आयो आई से भाइरन जो झगड़ो थियल आहे वो खुटे नथो, से तू की आयो आई से कोर्ट में केस फाथल आ, बाबा तू की आयो आई से चौधरी वट केस आ, बाबा तू की आयो आई से वडेरे वट फैसलो आहे। सजो जहान परेशान लगो पियो आ, पर मजा अल्लाह जो अल्लाह जे घर ना अचो। परेशानियों अज खां चंद साल अग में अमेरिका के अंदर तकरीबन 40 खां 45% साइको हुआ मानू। साइको चइबो आहे असां में ज़हनी मरीज़, जेके असीं असां आसान बोली में चवंदा बाबा छा है छो परेशान वेठो, से टेंशन आ। छा है सही? टेंशन। टेंशन आ बाबा, छा जी टेंशन आ से खबर कोने, वक्त परेशानी सही को मसइलो तो कोई टेंशन में रहंदो आया हमेशा। ए टेंशन नथी खुटे, या टेंशन इन करे आ तो अल्लाह जे घर खां परे है। इंसान जी रूह जी ग़िज़ा आहे अल्लाह जो ज़िक्र। समझियो से? इंसान जी तबीयत में जने बेचैनी हुजे न, तवाके जिकरो तमाम वडो नुस्खो समझाए छड़िया। ये खणी समझो त चेकास करण जो, तबीयत चेक करण जो नुस्खो तवाके बुधाए छड़िया। बीमारी भी ना हुजे, का परेशानी भी ना हुजे, माली परेशानी भी ना हुजे, कारोबारी परेशानी भी ना हुजे, तब तबीयत में सुकून महसूस न थे। हियर डॉक्टरन छा कयो आहे, सभनी बीमारन जो नालो हिकड़ो रखी छड़ियो आहे, एलर्जी आ। बाबा फलाणो मोके हिते जी ख़ारिश थे, बाबा एलर्जी आ। साईं हिते जी ख़ारिश थे, बाबा एलर्जी आ। साईं पेट में सोज थी वई आई थे, साईं एलर्जी आ। साईं नक में छिपूं घणियूं थी अचन, बाबा एलर्जी आ। साईं मुझे चप सुजी वियो, बाबा एलर्जी आ। साईं चेहरे ते दाग थी विया, बाबा एलर्जी आ। स्किन ते दाग थी विया, बाबा एलर्जी आ। त डॉक्टरन समूरन बीमारन के इए वेड़े सेड़े छड़ियो आहे जो हाणे बीमारी समझ में न थी अचे। जंहिंजो नंढड़ो मिसाल तव्हां कंहिंजा सवलो करे ॿुधायां, जीअं असां रिश्तनि जो हुसन विञायो आ। बाबा केर आ? अगे उर्दू मानू चवंदा हा, पोइ इहा बीमारी पंजाबिन में आई, पंजाबिन का हाणे सिंधिन में बची वई आ। बाबा ही केर आ? साईं कज़न आ। बाबा ही केर आ? साईं कज़न आ। बाबा ही केर आ? साईं कज़न आ। हाणे मासी जो पुत्र भी कज़न, मामे जो पुत्र भी कज़न, चाचे जो पुत्र भी कज़न, पुफी जो पुत्र भी कज़न, ओ 7वीं पीढ़ी वारो नस्ल वारो भी कज़न। बाबा ही केर आ? ये सर अंकल आ। वही कह रहा सर अंकल आ। वही कह रहा से अंकल आ। सही कह रहा अंकल आ। अने चाचो भी अंकल, चाचे जा सौट भी अंकल, 7वीं पीढ़ी जा भी अंकल, 15वीं पीढ़ी जा भी अंकल। बाबा ही माई कह रहा से आंटी आ।
बाबा हे केर असांजी आंटी आहे, साईं हे केर असांजी आंटी आहे, बाबा हे केर आंटी आहे। हाणे अम्मा जी भेण बि आंटी त बाबे जी भेण बि आंटी, घर चाचे जी घरवारी बि आंटी त मामे जी घरवारी बि आंटी। नतीजो इन जो छा निकितो? नुक़सान कहिड़ो थियो? नुक़सान इहो थियो त रिश्तनि जी सुञाण ख़तम थी वई। हाणे जेका इज़त मूंखे पंहिंजे चाचे खे ॾियणी हुई न, चाचो बाबे जी जॻह ते नाहे बाप, चाचे खे बाबे वारी इज़त ॾियणी आहे। हाणे जेका चाचे खे मूंखे इज़त ॾियणी ही सिधो सां रिश्तो हुयो त ही मुंहिंजो चाचो आहे। मामे खे जेका इज़त ॾियणी ही मामे वारे बाबा ही मुंहिंजो मामो आहे। त हाणे जेॾीमहिल सभु जहान जो अंकल थी वियो त हाणे ओ सती पीढ़े वारो उहो बि अंकल, अणॼाण माण्हू बि अंकल, त हाणे जेका चाचे वारी इज़त ई सां मोकिलाए, छो त हाणे रिश्ता जो हिकु जहिड़ा थी विया। बाबा आंटी भाई मासी हुई, मासी मां जी जॻह ते आहे। इस्लाम जो दस्तूर आहे त मासी जेका आहे सभु मां जी जॻह ते आहे। त हाणे अंदाज़ो लॻायो त हाणे इहा इज़त हुई मासी जी पंहिंजी, पुफी जी पंहिंजी, ही ॾाॾाणो रिश्तो हुयो, ही नानाणो रिश्तो हुयो, पर सॼे जहान खे असां आंटी करार ॾिनो त हाणे इहा असुल रिश्तनि जी इज़त विञाइजी। ईअं ई बीमारियुनि जी कंहिं कहाणी आहे। हाणे वॾे में वॾी बीमारी बि उनजो नालो रखिजी वियो एलर्जी। हाणे एलर्जी जे चक्कर में माण्हू चओ त ख़ैर मिड़ई एलर्जी आहे, नतीजो इहो निकिरंदो त कुझु अरसे खां बाद में डॉक्टर जान छॾाइण जे लाइ चई छॾी एलर्जी, कुझु अरसे खां बाद में उन में बीमारी का वॾी निकिरी ईंदी, छो त हूंदी का वॾी बीमारी डॉक्टर खे समझ में न आई, उन नालो रखियो छॾियो एलर्जी। ईअं ई वरी जदीद बीमारियुनि जो नालो रखिजी वियो आहे टेंशन। छा साईं? टेंशन। बाबा छा आहे? साईं टेंशन आहे। हाणे छा कंदो? हाणे ही वेंदो साइकोलॉजिस्ट ॾे, साइकोलॉजिस्ट हाणे इन जो इलाज कंदो। सो न अंधेर नगरी आहे, चवंदा आहिनि जहिड़ो मोह तहिड़ो मोचड़ो, अलाह जो बि दस्तूर ठाहियल आहे। अंधेर नगरी साइकोलॉजिस्ट तव्हां खां बेहतरीन फीस चार्ज कंदो, आम डॉक्टर खां तमामु बेहतरीन अंदाज़ में। इलाज कहिड़ो कंदो? इलाज तव्हांखे नॉर्मली नशो ॾींदो, जीअं तव्हांजे दिमाग़ खे सुकून अची वञे। हाणे मुंहिंजो इहो पॉइंट सम्झिजो, जेका तव्हांखे ॻाल्हि सम्झाइण लॻो आहियां। त हाणे टेंशन वॾे मां वॾो मर्ज़। ज़मींदार माण्हू बि टेंशन में हूंदो आहे, कारोबारी माण्हू बि दुकान ते वेही पंहिंजी दुनिया में वेठो हूंदो। अमीर माण्हू खे त उहे ख़ुदा कारण टेंशन आहे ई आहे। जंहिंजे घर में कुझु बि कोन्हे उहो बि टेंशन में वेठो आहे, जंहिं वटि आहे उहो त टेंशन में आहे, पर जंहिंजो बनी न ॿारो, किले ते ॿकरु बि कोन्हे, ॿकरी बि कोन्हे ॿधल, उहो बि टेंशन में आहे। इहो छो आहे इहो तव्हांखे सम्झायां थो, ऐं हक़ीक़त जी छा आहे। हाणे डॉक्टर वटि वियो, साइकोलॉजिस्ट ॾे वियो, महांगी हुन फीस वरिती, तव्हांखे महांगियूं गोरियूं ॾिने, हफ़्ते जा 10-10 हज़ार रुपए जा तव्हांखे डोज़ ॾिनई। उन डोज़ में उन 5 खां 7 गोरियूं गरायूं। मुआशरे जो वॾे मां वॾो कासाई डॉक्टर तव्हांखे 10 गोरियूं ॾींदो, जंहिंमां हिकिड़ी मल्टीनेशनल हूंदी, 9 अहिड़ियूं हूंदियूं जंहिं ते हुनजी कमीशन हूंदी। मूंखे डॉक्टर खे खिली चए त डॉक्टर साहब, मूंखे चई मुल्क साहब, ये जेके कपिड़ा आहिनि, ये कपिड़ा पाए असां ईंदा आहियूं पंहिंजे घरां, बाक़ी जंहिं गाॾी ते चढ़ी ईंदा आहियूं सा बि कंपनी ॾींदी आहे। ये जेको पेट्रोल विझंदा आहियूं गाॾी में सा बि कंपनी ॾींदी आहे। जंहिं ऑफिस में अची वेंदा आहियूं कुर्सी ते, या कुर्सी बि कंपनी ॾींदी आहे। ही जेको साम्हूं टेबल पियो आहे, इहो टेबल बि कंपनी ॾींदी आहे। ही जेको पनो आहे, ही पने वारो पैड, ही बि कंपनी ॾींदी आहे। जंहिं पेन सां लिखंदा आहियूं उहा बि कंपनी ॾींदी आहे। ही ऑफिस में ही पूरो रंग थियल आहे, इहा बि कंपनी ॾींदी आहे। ही लाइटिंग थियल आहे, इहा बि कंपनी ॾींदी आहे। ऐं वॾनि शहरनि जे अंदरि ऑफिसनि जो, डॉक्टरनि जे, क्लिनिकनि जो किरायो बि कंपनियूं ॾींदियूं आहिनि। हाणे एतिरनि कमीशननि खां बाद में ईमान बचंदो डॉक्टर जो? तो हुनखे ॾियणी हिकिड़ी हूंदी मल्टीनेशनल गोरी, पर हुन सां गॾु 9 गोरियूं ॿियूं ॾेई छॾींदो त जीअं हुनजो धंधो हलंदो रहे, इहो कमीशन वारो धंधो। वरी हाणे कमीशन खे जदीद अंदाज़ में ईअं कयो वियो आहे त तव्हां असांजी दवाऊं हलायो, बदिले में तव्हांखे असां उमिरो कराईंदासीं। हाणे तव्हांखे उमिरो कराईंदासीं, यानी हराम पाई खे मॉडर्नाइज़ेशन जो रूप ॾियणु। हराम पाइनि खे मॉडर्नाइज़ेशन जो रूप ॾेई ईअं खणी सम्झो त चिप खे अचो वॻो पाराए, पटको पाराए खणी कुर्सी ते विहारजे मौलवी वारी जॻह ते, त रहंदी तो चिप जी चिप ई न। तो हाणे हुन हराम जी कमीशन खे मज़हबी टच ॾियण जे लाइ इमरान ख़ान पंहिंजी तकरीर में चवंदो आहे न, थोड़ा सा मज़हबी टच हो जाए।
थोड़ा सा मजहबी टच हो जाए। वो मजहबी टच ॾियण जे लाइ हाणे कमीशन जे पैसनि मज़ा कराईंदा उम्रो, ऐं वरी मोटी ईंदो त वरी यार वरी वरी मुबारक ॾींदासीं, मुबारक हुजे माशाअल्लाह उम्रो करे आयो। अदा तुंहिंजी मुंहिंजी खलल आहे हराम जे पैसनि मां उम्रो करे आयो। पोइ जुमे ते तव्हांखे ॿुधायमि त हराम जी ग़िज़ा पेट में अचे त मदीने वारो महबूब फरमाए थो 40 ॾींहं जी इबादत क़बूल कोन्हे। हाणे ही साइकोलॉजिस्ट ॾे वियो, साइकोलॉजिस्ट खे 10,000 रुपए जो नुस्खो ॾिनो। उन नुस्खे में छा हुयो फार्मूलो, छा हुयो फार्मूलो इहो हुयो त स्लो पॉइज़न जेको दिमाग खे सुकून ॾे। हाणे हिन खाधी दवा, दिमाग जेको बार बार सोचे पियो, बार बार टेंशन में पियो अचे, बार बार सोचे पियो, बार बार सोचे पियो, हाणे इहा सोच थी वई ख़त्म। कुझु ॾींहं हफ़्तो 15 ॾींहं महीनो 2 महीना हिन दवा हलाई त आस्ते आस्ते दिमाग खे सोचण वारी आदत थी वई ख़त्म। हमरा थी वियो चाक ऐं 50,000 जो नुस्खो लॻी वियसि। हाणे तव्हां चओ वापसि जिथां खां ॻाल्हि स्टार्ट कई हुई पोइ अॻिते मौज़ू ॾे हलो। त बीमारी वॾे में वॾी मुआशरे में कहिड़ी मुताबिक़ चयो त खीसा बि हुजनि, खीसे में पैसा बि हुजनि, कारोबार बि सुठो हुजे, बनी बारो बि सुठो हुजे, हर शइ सुठी हुजण जे बावजूद बि तबियत में हिकिड़ी बेचैनी हुजे, सम्झ न अचे त मूंखे छा थी वियो आहे। हाणे चई यार सम्झ में नथी अचे ॻाल्हि, अलाए छा आहे तबियत खे। बाबा बीमार आहीं, बीमार बि कोन आहे, ब्लड प्रेशर लो आहे, ब्लड प्रेशर भी सही आहे, शुगर लो आहे, शुगर भी सही आहे। बाबा को कर्ज ॾियणो आहे, कर्ज भी कोन्हे ॾियणो, कंहिंखां कर्ज वठणो आहे न बाबा कर्ज भी कोन्हे वठणो, को कारोबार जी परेशानी न सही कारोबार जी भी परेशानी कोन्हे, पर बनी बारे जी परेशानी न सही बनी बारे जी भी परेशानी कोन्हे। पर छो समझ में नथी अचे न तबियत खे छा आहे, बेचैनी आहे तबियत में। मुंहिंजा सोहणा इहा सभु कुझु हूंदे जेका तबियत में बेचैनी आहे न, इहा बेचैनी आहे तुंहिंजी रूह जी बेचैनी। या छाजी बेचैनी आहे? अल्लाह तो फरमाए अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। ये तुझे दिल खे जेका बेचैनी आहे न, माण्हू खे करे करे तबियत में महसूस थिए दिल खे का शइ खाए पई। माण्हू खे ईअं जे चवंदा आहिनि दिल ॿुधे पियो, हाणे हाँ ॿुधे पियो मुंहिंजो, यानी अहिड़ी बेचैनी जेका इंसान जे पूरे वजूद खे डिस्टर्ब करे छॾे। मदीने वारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फिल बदन मुदगतुन, जिस्म में हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो आहे। और फरमायो इहो सही त पूरो बदन सही, इहो बीमार त पूरो बदन बीमार। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो छा आहे? और फरमायो इहा दिल आहे, इहा दिल चाक त पूरो जिस्म चाक, इहा दिल बीमार त पूरो जिस्म बीमार। अल्लाह जो कुरान तो फरमाए त ही जंहिंखे तूं चङी पियो न त ही टेंशन, इहा टेंशन ना आहे, इहा साइको ना आहे, इहा जेका असां वहम जी बीमारी ना आहे, इहा परेशानी जी बीमारी ना है, या टेंशन ना है, छा है? या आहे त तुंहिंजी रूह खे खुराक नथी मिले पई, तुंहिंजो जिस्म त मानी सां ढापजी थो वञे, तुंहिंजो वजूद त जिस्म सां ढापजी थो वञे, तुंहिंजे जिस्म खे त खुराक मानी जी सूरत में मिली थी वञे, तुंहिंजी रूह बुखायल आहे, तुंहिंजी रूह उञायल आहे। इहा रूह जी बुख ऐं उन कीअं ख़त्म थींदी? अल्लाह जो क़ुरान तो फरमाए अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। ये जेका तुंहिंजे दिल खे बेचैनी आहे, अल्लाह जे ज़िक्र सां इहा बेचैनी ख़त्म थींदी। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। या दिल जी बेचैनी, या रूह जी खुराक अल्लाह जो ज़िक्र आहे। सो तव्हांखे अॼु इहो फार्मूलो थो ॿुधाए छॾियां पियो, हर टेंशन जो इलाज निमाज़, हर परेशानी जो इलाज निमाज़, साइको जो इलाज निमाज़, ज़हनी परेशानी जो इलाज निमाज़, दिल जी परेशानी जो इलाज निमाज़, बदन की परेशानी जो इलाज निमाज़, घरेलू परेशानी जो इलाज निमाज़, घर की बीमारी जो इलाज निमाज़, बेबरकती जो इलाज निमाज़, घर में जिन भूत जो इलाज निमाज़, फसल की तबाही जो इलाज निमाज़, बनन के कलर का बचाइणो आहे निमाज़, गोठ के आबाद करणो आहे निमाज़, घर के आबाद करणो आहे निमाज़, ताल्लुकात के आबाद करणो आहे निमाज़। तू चवी तो तुंहिंजो पुट तुंहिंजी इज्जत करे, तू अल्लाह जी बारगाह में झुकी वञे। तू चवी तो मुंहिंजे बिरादरी जा माण्हू मुंहिंजी इज्जत कनि, तू अल्लाह जी बारगाह में झुकी वञे। तू चवी तो मुंहिंजो ऑफिसर मुंहिंजी इज्जत करे, अल्लाह जी बारगाह में झुकी वञे। तू चओ मुंहिंजी ऑफिस में इज्जत हुजे, अल्लाह जी बारगाह में झुकी वञे। तू चओ त को ज़ालिम मूं ते ज़ुल्म न करे, अल्लाह जी बारगाह में झुकी वञे। तू चवी थो त दुनिया में मुंहिंजी इज्जत थिए, अल्लाह जी बारगाह में झुकी वञे। तू चओ त दुनिया जे अंदर 50 माण्हू मुंहिंजे पुठियां हलन, अल्लाह जो कसम अध रात जो उथी तू पंहिंजे रब जी बारगाह में झुक, पोइ ॾिस दुनिया तुंहिंजे पुठियां हले थी या नथी हले।
हर शय जो इलाज अल्लाह जी बारगाह में झुकण। असां इहो झुकण छॾियो त कुल जहान जूं परेशानियूं असांजे घर। अस्पताल आबाद नमाज न पढ़ण जे करे, दम भागे वारे इन्हनि भोपन जा आस्थाना आबाद नमाज खां परे हुजण जे करे, अदा मुंहिंजा सोना बाज़ारूं आबाद नमाज खां परे हुजण जे करे, ही जेके मज़ारनि जे मथां तव्हांखे धमालूं मिलनि थियूं, इहे सभु कुझु जो नतीजो समूरो अल्लाह जे दर खां दूरी जो सबबु। तव्हां अल्लाह जे दर ते न अचो बदिले जे माल खे बि ज़िया कराए, तव्हां अल्लाह जी बारगाह में न अचो बदिले में तव्हांजी इज़त बि नीलाम थिए, तव्हांजी इज़त बि बर्बाद थिए, तव्हांजो मुआशरो बि बर्बाद थिए, तव्हांजो घर बि बर्बाद थिए, तव्हांजो वक़्त बि बर्बाद थिए, तव्हांजी जवान न्याणी खे मजबूरन तव्हांखे कंहिं मज़ार ते वठी वञणो पए त यार हिन जो जिन नथो छॾे, तव्हांखे कंहिं भोपे वटि पंहिंजी न्याणी खे वठी वञणो पए त यार जिन नथो छॾे पियो, तव्हांखे आमिलत वटि वञणो पए त यार जिन नथो छॾे पियो, तव्हांखे माण्हुनि जे पुठियां भॼणो पए त यार कारोबार नथो हले, कंहिं अमलियात करे छॾी आहे। अदा मुंहिंजा सुहिणा कंहिंजे पुठियां वञण जी ज़रूरत कोन्हे, सजदे सां पंहिंजे ताल्लुक़ खे मज़बूत कर, ॾिस त तुंहिंजा रस्ता कीअं था सिधा थियनि। ऐं जेकॾहिं असांजी ॿाराड़ी जे अंदरि हाल इहो आहे, असां वटि मिड़ई माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ मस्जिदूं ठाहे छॾियूं, पोइ इमाम रखण जे लाइ तयार ई न आहियूं, पोइ इमाम कोन रखंदासीं। बसि हाणे ठाहीसीं मस्जिद न हूंदी त माण्हू चवंदा बाबा भलेरा मस्जिद बि कोन ठाही, हेॾो भली औताक ठाहे छॾी अथई ऐं भर में मस्जिद त आहे कोन, हाणे माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ मस्जिद बि भले ठाहे छॾींदासीं, हुनखे मार्बल बि सुहिणी लॻाए छॾींदासीं। ईंदे वेंदे खे चवंदो बाबा ॾिस कीअं आहे मस्जिद, उहो बि चवंदो वाह साईं माशाअल्लाह, वाह जी मेहराब सजाई आहे साईं, वाह जी मार्बल लॻाई थी, वाह जा कालीन लॻाया थी, फ्रंट वाह जो सुहिणो ठाहियो अथई, तमामु सुहिणी मस्जिद, पर इमाम नाले जी शइ ई कोन्हे। छो बाबा साईं छा कयूं, हालात ख़राब आहिनि। अलाह कंदो तुंहिंजा हालात सही थींदा ई कोन, जे तूं मस्जिद आबाद करण जे लाइ तुंहिंजा हालात बि ख़राब आहिनि त अल्लाह जे घर में वेही तो अल्लाह करे तुंहिंजा हालात सही थींदा ई कोन। रोज़ाना तू 500 रुपए जो पेट्रोल गाड़ी में भराई, मोटरसाइकिल में भराई, पंहिंजी कार में 5000 जो पेट्रोल भराई, पंहिंजी वीगो में 15000 जो रोज़ाना पेट्रोल भराई, तुंहिंजी औताक ते रोज़ाना जे टाइम ते रोज़ाना तुंहिंजा मवाला सवाला यार गॾिजी करे 2000 रुपए जा सिगरेट पी वञनि, उते तुंहिंजा हाल सही आहिनि, तुंहिंजा हालात सही आहिनि। अल्लाह जे घर में इमाम रखण ते माण्हुनि खे हर जहान खे बीमारी लॻी वेंदी, सही हालात ख़राब आहिनि। बाबा ये हालात तव्हां ई ॿुधायो न त अल्लाह जे घर खे गैर आबाद करे बि करे तव्हांजा हालात सही थींदा, मस्जिद खे वीरान करे बि करे तव्हांजा हालात सही थींदा, कॾहिं कोन थींदा। तव्हां वर्कशॉप वारनि खे बि इहो नुस्ख़ो थो ॿुधायां, मस्जिद वीरान, अरबन जो सामान लॻाए छॾियो पंहिंजनि दुकाननि जे मथां। ओ भले तव्हां लाहौर मां वञी, बल्कि कराची में बंगाली घणा आहिनि, कराची में हर भित ते लिखियल हूंदो आहे फलाणे बंगाली से तसल्ली बख्श तावीज़ ले, सो तव्हां कराची वारे बंगाली खां न बंगाल मां वञी उन बंगाली खां तावीज़ वठी, अञा तावीज़ बि नंढी शइ आहे, असांजो त रवाज ई अजीब, पर असांजी क़ौम खे अल्लाह जो कसम आहे कहिड़े पासे असांजो तकरीरूं, असांजा क़ुरान पढ़ण, हर शइ ई मुंहिंजे ख्याल में मिंबर हूंदो आहे न मथे, मिंबर हूंदो आहे मथे, पोइ असांजो आवाज़ माण्हुनि जे मथे मथे खां गुज़री वेंदो आहे, माण्हुनि खां असीं मथे वेंदा आहियूं न, पोइ आवाज़ हूंदो आहे मथे, पोइ मथां मथां गुज़री वेंदो आहे, मुंहिंजे ख्याल में कननि ताईं पुॼे ई कोन, जेको अंदरि लहे। अजीब असांजी मख़लूक। कारोबार आबाद थियणो हो सजदे सां, कारोबार आबाद थियणो हो अल्लाह खे राज़ी करण सां, कारोबार आबाद थियणो हो हक़ हिलाल जी कमाई सां, कारोबार आबाद थियणो हो पंहिंजे कारोबार में अमानतदारी सां, कारोबार आबाद थियणो हो पैमाइश खे दुरुस्त करण सां, कारोबार आबाद थियणो हो पंहिंजी माप तोड़ खे सही करण सां, कारोबार आबाद थियणो हो 1 नंबर शइ विकिणण सां। पर असां वारी क़ौम थी सम्झे त कारोबार हलंदो आहे तावीज़नि सां। कारोबार छा सां हलंदो आहे, हाणे ॻाल्हायो कोन था, बाक़ी तावीज़ हर को आहे तावीज़नि जे पुठियां। सची ॻाल्हि इहा ई आहे, हाणे कोई मञे या न मञे, जहान सॼो इहो असां वटि माण्हू से मुल साहब साइथ जो तावीज़ ॾिजो। बाबा साइथ छा हूंदी आहे, मूंखे त ख़बर कोन्हे। असां साइथ बाबा छा साइथ, ऐं त पंजाबी माण्हू आहियां, मूंखे त लफ़्ज़ साइथ जी माना जी ख़बर ई कोन्हे, छा आहे साइथ। जैसे कारोबार भलो थी वञे, निमाज़ पढ़ंदो आहीं, मिड़ई कोशिशि कंदो आहियां 8 ॾींहं जुमे जी,
बस जेतरी पढ़ंदो ही ओतरो तरफ ये 3-4 ग्राहक मोकले पियो करे रोजाना। असारी कौम वरी तावीज़न खां भी 4 कदम अॻिते हलंदी आहे। भलोड़ 10 लख जी मेह कुंडी मेह सोहणी ओ कारी मेह भलोड़ मेह 10 लीटर खीर पी दे टाइम ते सो सोहणी बस ॾिसी नज़र लॻेसि। पोड़ी चवंदी बाबा ईअं करेसि फकीर खादम में कर जूते च धागा घटे दे कंध च बध छोड़ भला फकीर जूते में धागो विझी या मेह जे कंध में त बधी छॾ छो बाबा साईं के नजर कोन लॻंदी। मुचो वाह वाह सोना तुंहिंजो अकुल हिलाल ढोर हिलाल माल जे खीर जंहिंमां खीर पीअणो आहे हाणे उहो गंद जे ढेर तां जूतो खणी उन में धागो ॿधियो मेह जे कंध में 80 लख रुपए जी गाड़ी वठी ईंदा भलोड़ करोड़ रुपए जी 1.5 करोड़ जी भलोड़ कार पुठियां वरी जूतो लटकंदो। मूं चवंदा मेह सस्ती आहे मेह महांगी आहे इंसान पाण महांगो न भला गाड़ी महांगी आहे इंसान मेह जी हिफ़ाज़त जे लाइ हिकिड़ो जूतो गाड़ी जी हिफ़ाज़त जे लाइ हिकिड़ो जूतो त मक़सद पंहिंजे कंध में 2 जूता पाइजनि ईअं ई आहे साईं। छो त आऊं त क़ीमती आहियां न मेह खां वधीक क़ीमती आहियां कार खां वधीक क़ीमती आहियां दुकान खां वधीक क़ीमती आहियां। हाणे दुकान जे नज़र जे लाइ बि अंदरि रखियो थम हक़ हिलार जी कमाई जो माल हाणे जेको लंघे जूतो टंगियो पियो आहे हाणे जूते जे हेठां को लंघे जेके पाणे तव्हां शुरू में जूते जे हेठां पिया लंघायो हू तव्हांजे दुकान तां ख़रीद छा कंदो। सो दुकान ते भी जूतो टंगियो पियो आहे घर भलोड़ ठाहे उन जे कुंड में भी जूतो टंगियो पियो आहे मेह जे कंध में भी जूतो टंगियो पियो आहे कार जे पुठियां भी जूतो टंगियो पियो आहे घर जे छत जे मथां ओ पंजाब में रवाज वरी देगड़ी रखी छॾींदा आहिनि घर जे मथां देगड़ी रखी छॾींदा कारी देगड़ी जेकी पुराणी हूंदी सफ़ा देगड़ी बाबा छा आहे नज़र न लॻे। अदा पोइ तूं हेॾो सारो मेकअप करे वेठो तूं बि भला मूं ते थोरो दांगी मले छॾ तोखे बि नज़र न लॻे क़ीमती त तूं आहे ईअं ई आहे न अदा भाई इंसान क़ीमती आहे न मायूं जो 15-20 हज़ार जो मेकअप कनि ऐं पाण वरी देगड़ी रखनि घर जे मथां जो हिकिड़ी देगड़ी त सभिनी खां में पंहिंजे मुंहं ते मलनि पाण 15,000 जो मेकअप जो कराया आहिनि पहिरें त नज़र इन माई खे लॻंदी जे माई खे नज़र नथी लॻे ऐं हू मेकअप करे सोणी हले थी ऐं उनखे नज़र नथी लॻे पोइ अदा तुंहिंजे सोणे घर खे छाजे लाइ नज़र लॻंदी हरू भरू देगड़ीअ सां बि करे नज़रूं जे करे भला देगड़ियूं ठाहिण सां नज़र न लॻे कारे रंग सां नज़र न लॻे त पोइ जेके कोयले जी काण में कमु कंदा उहे त बीमार थियनि ई न कोयले वारो सदाई कारो वो तो मोटरसाइकिल जो मैकेनिक कार मैकेनिक सदाई कारो पर वो भी खणी इंदो आ सही आयो है साइथ जो तावीज़ दियो मुझे कारोबार के नजर लगे बाबा ही जो सजो कारो थियो पियो जे जूते टंगण सा नजर न लगे हा त पो त मोची के करे जिंदगी में नजर ही न लगे जे जूते टंगण सा नजर न लगे हा तो जूते जे दुकान वाले के तो नजर ही न लगे पर वो भी इंदो मन सब साइथ जो तावीज़ दियो खबर पई तदा न को तुझो जूतो नजर रोके सके न को तुझो कारो रंग नजर रोके सके न को तोखे ये शयूं नजर हाँ नजर बरहक का पर मदीने वारो महबूब फरमाए तो उन जो इलाज आहे त पढ़जे ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम या पढ़जे कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़ातात फिल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद सूरह फलक कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास ये आयत पढ़ महबूब साहब फरमाइन था जे कने का शे तवा के सोहणी लगे ऐ सोहणी लगण का बाद में पढ़ो ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम तो तवाजी नजर उनके लगंदी कोन सो मुंहिंजा सोना ये जहालत वारी दुनिया खां ॿाहिरि निकिरो ये जूतन टंगण पोइ नतीजो इहो थो निकिरे कयो तव्हां करे असांजी क़ौम मिंबरनि ते बीह देवबंदी असांजा पटका धूड़ कनि किथे असांजो साईं फलारो पीर किथे साईं हू शलवार शाह हाणे क़ौम अंधी ॾिसो न हद हूंदी आहे न जहालत जी सांगड़ रोड ते शलवार शाह
अलाए कंहिंजी क़बर आहे अलाए कोन्हे, अलाए हुते माण्हू बि आहे अलाए को बिलो पूरियल आहे अलाए छा आहे, सची क़बर बि आहे अलाए कोन्हे। असांजी क़ौम माण्हू यार कुझु न कुझु ख़बर जेको अकुल में त सम्झ में अचे न। हाणे शलवार शाह नाले सां क़बर, पीर जो नालो शलवार शाह, वाह जो शाह आहे जंहिंजो नालो ई शलवार आहे। उहो हिकु असां वटि हिते परते हिकिड़ो आहे गाइब शाह, उहो मुंहिंजो प्रोग्राम करायूं से गायब शाह ते असां कराईंदा आहियूं माहाना प्रोग्राम से। बिस्मिल्लाह मुंहिंजी तकरीर रखियो। मुंहिंजो बाबा या त ही जे गायब आहे त पोइ शाह कोन्हे, जे गायब आहे जे शाह आहे त गायब कोन्हे, जे गायब आहे त शाह कोन्हे, जे शाह आहे त पोइ गायब कोन्हे। शाह त क़बर में हूंदो, सचो आहे शाह। अलाए जेकॾहिं गायब आहे त पोइ आहे ई त शेकुर पुछा जो शाह, जे गायब आहे त पोइ शाह कोन्हे, शाह त गायब कोन्हे। सो हाणे असांजा पीर आहिनि शलवार शाह। असांजी क़ौम बि एॾी अकुल जी अंधी, माइनि खे वठी वञे, माई जी कांच लाराए उते वण जे मथां टंगे छॾे। बुॾी मरण जी ॻाल्हि न आहे असांजे लाइ, शर्म हूंदी आहे का हया हूंदी आहे, पर असां में मोकिलाए वई। पंहिंजनि ॿारनि जी कांच लाहे उते टंगण आहे का इंसानियत असां में? हिन करे त असां अल्लाह जी बारगाह खां परे, जॾहिं इंसान अल्लाह जी बारगाह खां परे थींदो आहे न, पोइ अल्लाह गुमराही में छॾे ॾींदो आहे त गुमराह हुजे भले। अल्लाह हिदायत उनखे ॾींदो आहे जेको हिदायत हासिल करणु चाहींदो आहे। जेको हिदायत हासिल न करणु चाहे अल्लाह पोइ उनखे गुमराही में, अल्लाह ताला फरमाए थो गिशावतुन, अल्लाह फरमाए थो उन्हनि जे अखियुनि ते, उन्हनि जे कननि ते, उन्हनि जे दिमाग़ ते, उन्हनि जे सोच ते, उन्हनि जे इल्म ते, उन्हनि जे शऊर ते अल्लाह फरमाए थो मां पर्दो हणे छॾींदो आहियां। ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम गिशावा सुम्मुम बुक्मुन उम्युन फहुम ला याक़िलून सुम्मुम बुक्मुन उम्युन फहुम ला युबसिरून। अल्लाह फरमाए थो अंधा थी वेंदा आहिनि, गूंगा थी वेंदा आहिनि, ॿोड़ा थी वेंदा आहिनि, न ॾिसी सघंदा आहिनि न सोचे सघंदा आहिनि। जॾहिं अल्लाह जे दीन खां परे वञिबो आहे त पोइ अकुल कमु न कंदी आहे, पोइ इंसान अंधो थी वेंदो आहे, ॿोड़ो थी वेंदो आहे, गूंगो थी वेंदो आहे, चरियो थी वेंदो आहे। पोइ इंसान हूंदो पाण हेॾो वॾो आहे, पर उहो मुंहिंजा सोना भील जे अॻियां वेठो हूंदो आहे, भील मथां वेठो हूंदो आहे, हेठि भील जे कपिड़नि मां गोह जी धप ईंदी हूंदी आहे। असां मुसलमान पंहिंजी माई खे विहारे भील जे पेरनि में विहारे वेठो हूंदो आहे। जॾहिं मां अकुल वेंदी आहे न, खुदा जब दीन लेता है हिमाकत आ ही जाती है। दीन हूंदो आहे त इज़त हूंदी आहे, दीन वेंदो आहे त अकुल वेंदी हली आहे, पोइ शऊर वेंदो हलियो आहे। अॼु असांजो मुसलमान तव्हां ॾिसो परे वञण जी ज़रूरत थी पए, भरतछाप जे आसपास तव्हां ॾिसो भीलनि जा आस्थाना आबाद थिया पिया आहिनि। वञण वारा केरु आहिनि? असांजा मुसलमान। पर ख़बरदार, जेकॾहिं कंहिं भील खां तावीज़ धागो करायो, दम करायो, उन इस्लाम मां ख़ारिज थी वेंदो, काफ़िर थी वेंदो, घरवारी खे तलाक अची वेंदी, ॿीहर कलमो पढ़णो पवंदो। हाणे अंदाज़ो लॻायो आस पास तव्हां ॾिसजो त तव्हांजे इलाइक़े मंझां घणा माण्हू अॼु ताईं भीलनि खां तावीज़ वठंदा रहिया आहिनि। जॾहिं भीलनि खां वरितऊं, ईमान मां बि निकिरी विया, तलाक बि अची वई, पोइ बेनिकाया रहिया पिया, पोइ निभागी औलाद न थींदी त सभागी पैदा थींदी, बेनिकाया ज़िंदगी भर गॾु पिया रहनि। असांजे मुआशरे जी तबाही आहे थी वई, माण्हू तलाक ॾींदा आहिनि, तलाक ॾींदा आहिनि, 3 तलाकूं बके छॾियूं तकड़ में। पोइ ईंदा मौलवी साहब तलाक ॾेई छॾी धमकावड़ में, बाबा पोइ साईं हाणे छा थींदो? 2-3 तलाकूं ॾेई छॾियूं, माई ख़तम, हाणे हिलालो थींदो। साईं हाणे त महिरबानी कयो का। बाबा हाणे कहिड़ी महिरबानी कया? अल्लाह रसूल जो दस्तूर आहे, हुन में आऊं कहिड़ी महिरबानी कयो? साईं न महिरबानी कयो, नंढा ॿार आहिनि, बाग में तो अकुल कोन आहे। साईं मुंहिंजो घर फिटी वेंदो त आऊं छा कयां? साईं मुंहिंजा ॿार रुली वेंदा। बाबा मूंखे छा थो ॿुधाई पियो? अकुल अॻु में सिखी आहे न, हाणे छा थींदो हाणे सोचींदो वेही। तव्हांखे इहा उहे ॻाल्हियूं था ॿुधायूं जेके असांजे तजुर्बे मां गुज़रंदियूं आहिनि। तव्हां ताईं इन करे पहुचाईंदा आहियो त अल्लाह करे कंहिंजे अकुल में ॻाल्हि वेही रहे। पोइ हू सोचींदो वेही हाणे छा कयां? पोइ हाणे घुमरी ॾींदो, यार असां मौलवी त आहे सख़्त, उन त फतवा ॾिनी, हाणे तो कंहिं अहले हदीस ॾे थो वञा। अहले हदीस ॾे साईं 3 तलाकूं ॾिनियूं अथमि, हुन ते बाद को मसइलो करे वञे।
हाणे समूरी ज़िंदगी हनफी हुयो, समूरी ज़िंदगी सुन्नी हुयो, हाणे जो आयुसि मथे ते माई खे आई तलाक, हाणे वञी फतवा वरितई वञी उन खां अहले हदीस खां, हाणे बेनिकाही औलाद माई विहारे वेठो आहे। हाणे जंहिं घर में निकाह खां बग़ैर रोज़ाना ज़िना थींदी उन घर में ॿुधाए मूंखे बरकत रहंदी? ॿुधाए उन में अल्लाह जी रहमत ईंदी? वह जेका औलाद पैदा थींदी वरी साॻियो फेरी मौलवी वटि बीठो हूंदो, साईं औलाद वरी नाफ़रमान आहे। अदा कल्ह तो 3 तलाकूं ॾिनियूं, 3 तलाकुनि खां बाद में बग़ैर उनखे हिलाले जे बग़ैर निकाह जे हराम तरीक़े सां विहारे ज़िना मंझां ॿीहर ॿार ॼणी आयो आहीं, ऐं हाणे ज़िना मां पैदा थियल ॿार तुंहिंजी इज़त कहिड़ी कंदो? तो अल्लाह जे हदुनि जी इज़त न कई, तो अल्लाह जे दस्तूर जी इज़त न कई, तो अल्लाह जे कानून जी इज़त न कई। जॾहिं तो अल्लाह जे कानून खे छॾे छॾियो त पोइ तुंहिंजी इज़त केरु कंदो? मुंहिंजा सोना, तंहिंजे करे पंहिंजे पाण खे ख़ुदा जे वास्ते तब्दील कयो यार। यार महिरबानी, असीं सभु इन करे ही दर्द दिल तव्हांजे अॻियां रखंदा आहियूं, ही शौक़िया ॻाल्हियूं कोन कंदा आहियूं त मतां के चवे त साईं माण्हू मोल साहिब सां ठठोल कंदो आहे। ठठोल जंहिंजे अंदरि हूंदो उनखे पाण चोर जी ॾाढ़ी में कख उनखे ठठोल लॻंदी। पर असांजो मक़सदु इहो आहे त मुंहिंजो मुसलमान सुहिणो मुसलमान थिए, अहिड़ो मुसलमान थिए जंहिंजो किरदार ॾिसी हिंदू बि चवे यार ही किरदार आहे न, ही किरदार आहे त मूंखे मुसलमान थियणु खपे। जे ही मुसलमान आहे त पोइ मुसलमान मूंखे थियणु खपे। ईअं न थिए जो मुंहिंजो किरदार ॾिसी हिंदू चवे त इन खां हिंदू ई भलो आहियां, भला आऊं 10 रुपया व्याज वठां थो मोल, ही मुसलमाननि वारो हाजी त 20 रुपया पोइ व्याज वठे। मुंहिंजा सोना, ख़ुदा जे वास्ते पंहिंजे ज़िंदगी खे संभालियो। ऐं समूरी ॻाल्हि जो आख़िरी तव्हांखे लुबे लुबाब ॿुधायां त अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब, त समूरी ज़िंदगी जो इत्मीनान सजदे में, ज़िंदगी जो इत्मीनान सजदे में आहे, घर जो इत्मीनान सजदे में आहे, इज्जत वकार सजदे में आहे, औलाद जी फर्मा बरदारी सजदे में आहे, कायनात जो हर मसइलो सजदे में आहे। जे 5 वक्त नमाज पढ़ तब मसइलो हल नथो थिए, सॼो जहान सुम्ही पए न, अधु रात जो उथी करे वज़ू कर, पंहिंजी रब जी बारगाह में सजदो कर, सजदो करे पंहिंजे अखियुनि मथां हिकिड़ो लुढ़क हार। अल्लाह जी इज्जत ओ जलाल जो कसम आहे, तूं पंहिंजे रब खे सुञातो ई कोन्हे। ख़ुदा जो कसम आहे तव्हां पंहिंजे रब खे न सुञातो आहे। मुंहिंजो रब त एॾो महिरबान आहे, एॾो महिरबान आहे, एॾो महिरबान आहे, एॾो महिरबान आहे, एॾो महिरबान आहे। जेकॾहिं को माण्हू 100 साल भी पंहिंजे रब जी नाफ़रमानी करे, 100 सालनि खां बाद में उनखे ख़्याल अचे त यार मूंखे पंहिंजे रब सां सुॾा करणु खपे, मूंखे पंहिंजे रब सां दोस्ती लॻाइणु खपे, मूंखे पंहिंजी गुज़िरियल ज़िंदगी ते पशेमान थियणु खपे, मूंखे पंहिंजे गुज़िरियल ज़िंदगी ते शर्मिंदो थियणु खपे। अल्लाह जी ज़ात जो अहिड़ो निज़ाम आहे, 100 साल जूं बुरायूं हिकिड़े पासे, तूं अची करे सजदे में पंहिंजे अख मंझां हिकिड़ो ॻोढ़ो वहाए, अञा उहो तुंहिंजो ॻोढ़ो गलनि ते गड़ी अची ज़मीन ते किरंदो कोन, रब तुंहिंजी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे छॾे। बेटा ऐसा फरमाईंदो आहे, राणे वटां रात मूंखे नओं नियापो आयो, लधाऊं लतीफ़ चए ॾातर वटां ॾात, हाणे कोन पुछनि था ज़ात आयासीं अॻियां। अल्लाह जे घर खे आबाद कयो, पंहिंजे इलाइक़े जे मस्जिदनि खे आबाद कयो। अल्लाह जा घर आबाद कंदो त हर शइ आबाद थी वेंदी। ही शहर जी मस्जिद, ही मरकज़ी मस्जिद, इन जूं सफ़ूं तव्हांजो इंतज़ार थियो कनि, इन जा पखा तव्हांजा इंतज़ार था कनि, इन वज़ू जो टूटियो तव्हांजो इंतज़ार थियो कनि, हिते जो राहो तव्हांजो इंतज़ार थियो कनि, हिते अल्लाह जा फ़रिश्ता तव्हांजो इंतज़ार था कनि त यार अचो 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 अचो। ज़िंदगी जा 4 ॾींहं आहिनि, न को जवानी ते, न को पोड़ाइप ते, कॾहिं अख बूटे वञणी आहे, सुभाणे पढ़ंदुसि, सुभाणे ईंदी कोन ज़िंदगी में। अॼु खां, हींअर खां, हिन वक्त खां शुरू कर, अचो अचो अचो, अल्लाह जे घर खे आबाद कयो। अॼु मुंहिंजी ॻाल्हि हिते नोट करे वञो, तव्हां पाबंदी सां अल्लाह जे घर खे आबाद कयो, तव्हांजो कारोबार आबाद न थिए त आउं ज़िम्मेदार आहियां, तव्हांजा घर आबाद न थियनि आउं वेठो आहियां। न मुंहिंजा सोना, अल्लाह जे हबीब जो वाइदो सचो आहे। तो अल्लाह जे घर खे आबाद कर, तुंहिंजा सभु मसाइल हल थी वेंदा। पंहिंजे रब सां दोस्ती लॻाए, हर तुंहिंजा मसाइल हल थी वेंदा। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला असांखे 5 वक्त बाद जमात नमाज अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, पंहिंजे घर खे आबाद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, मस्जिद शरीफ सां दोस्ती लॻाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए, मस्जिद सां ताल्लुक़ खे मज़बूत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, मस्जिद जे सफ़नि सां प्यार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, सजदे सां प्यार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, पंहिंजे रब जी बारगाह में झुकण जी तौफ़ीक़ अता फरमाए, पंहिंजे रब सां लगाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए, पंहिंजे रब सां दोस्ती लगाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए, पंहिंजे रब सां ताल्लुक़
ताल्लुक के कायम करण जी तौफीक अता फरमाए। तो जने तो रब जी जात जी बारगाह में ईंदे न, अल्लामा इकबाल फरमाए तो खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है। जरे रब जी बारगाह में झुकंदे तो रब तोखा पुछंदो तो बुधाए तो ये तकदीर किए लिखा। अल्लाह का दुआ है जे को कुछ बुधो से उनके मथा अमल करने तौफीक अता फरमाए।